नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे ॾेर की मां ख़बर ॾींदा हलूं। ॾेर की जे यूसी बरजौंडी शरीफ़ जे रवासी नूरदीन भुट्टो मीडिया अॻियां दाईंदे चयो आहे त 1 साल अॻु फ़हीम शेख मूंखां मोबाइल F5 टोटल 22,000 में ख़रीद कयो ऐं 5,000 जो सौदो वठी, जंहिं खां पोइ हू गुम थी वियो आहे। साल खां पोइ मूंखे ख़बर पई त हू मीरपुर माथेलो में रहे थो, जंहिं खां पोइ हुन खां पंहिंजा जाइज़ पैसनि जी घुर कई आहे त हाणे हू मूंखे मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन चयो त मां मिसकीन आहियां, हू बासर आहे। मां जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरां थो त उन जा माण्हू मुंहिंजो रस्तो रोक कनि था। हिन चयो त फ़हीम शेख फिराडी क़िस्म जो माण्हू आहे, हिकु मूं सां न पर ॾरकी जे सभिनी मिसकीन अबोज माण्हुनि सां फिराड करे चुको आहे। हिन वधीक चयो त को बि मुतासिर माण्हू उन खां पंहिंजो हक़ घुरनि था त हू मज़कूरा माण्हू मुतासिरनि मथां कूड़ा केस कराए उन्हनि खे हरासा कंदो आहे। हिननि आला इख्तियारनि ऐं SSP घोटकी खां अपील कई आहे त इन फिराडी माण्हू खिलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं ॿिया अबोज माण्हू उन जी फिराड खां बची सघनि ऐं मूंखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।